कुछ पंहिंजी शयूं ठीकु कयो, हाउस इन ऑर्डर आणिजे। मतिलबु अगरि असांखे मूंखे सम्झ नथी अचे त कहिड़ी शइ में असां बहितरी आणियूं पिया सवाइ IMF जो हिकिड़ो प्रेशर अचे थो त हीउ करे छॾियो त हू करे छॾियो था बिना सोचे सम्झे त असांजी ज़मीनी हक़ीक़तूं जे कल्ह पाण एग्रीकल्चर टैक्स ते इनकम टैक्स जी ॻाल्हि पे कई। एग्रीकल्चर ते टैक्स त अॻु में ई आहिनि, हाणे इनकम टैक्स या कुझु शायदि प्रॉफिट आई डोंट नो कहिड़ा टैक्स लॻाईंदा त तव्हां ज़मीनी हक़ीक़तनि खे हटी करे, छाकाणि त IMF त गोरो आहे, हू त मतिलबु हू त तव्हांखे पंहिंजा रूल्स ॿुधाईंदो, हू त पंहिंजा रूल्स ॿुधाईंदो, लेकिन पर तव्हां एतिरा मजबूर आहियो, एतिरा बेवस ऐं लाचार आहियो जो तव्हांखे हुननि जी हर शइ मञणी पए थी। यानी अगरि पेट्रोल ते तव्हां 140 रुपया जे लॻभॻि त टैक्सिस ऐं लेवीज़ आहिनि तव्हांजो, प्राइस एतिरी आहे ई कोन, बट तव्हां मजबूर आहियो। त उहो सुधारण बदिरां असीं को मुल्क जे लॉ एंड ऑर्डर ॾे ध्यानु ॾेई वठूं, असीं पंहिंजी फॉरेन पॉलिसी खे रिविज़िट करे वठूं, असां वरी हिकिड़ी अजीबो ग़रीब आइडियाज़ कढूं था, सूबा तोड़ दो, फलाणो कर दो, मतिलबु अजीब मतिलबु हिकिड़ा यानी मतिलबु हुनखे असल इशूज़ खे छॾे ॾिबो। हिकिड़े कमरे में हिकिड़ो हाथी बीठो आहे, हाथी खे छॾे ॾिबो, बाक़ी अची कुआ जलबा ही जलबा, बाबा हुन हाथी खे एड्रेस कयो न, हाथी खे ॿाहिरि कढो न कमरे मां त जीअं जॻह पैदा थिए। नो विल नॉट, मतिलबु एलिफेंट इन द रूम इज़ नेवर द टॉपिक। मिसाल असांजी पॉपुलेशन तव्हां मूंखे सम्झायो 26-27 करोड़ त हिन दफ़े हिननि डिक्लेयर कया, त मतिलबु असीं 2-2.5 करोड़ मथे हूंदासीं, तक़रीबन 29-30 करोड़ हूंदासीं पाण पाकिस्तान में। तव्हां किथां खाराईंदो तव्हांजी पर एकड़ ते तव्हांजी जेको आहे उपत घटिजे पई, तव्हांजी ज़मीन ख़राबु थिए पई, तव्हां वटि ज़ाहिर पाणी घटिजे पियो, को तव्हांखे किथे हिन ॾस में, यानी ॿियो त छॾियो, छा पोइ तव्हां यानी पाकिस्तान नंढे हूंदे खां ॿुधंदा आयासीं ज़रई मुल्क है, ज़रई मुल्क है, ज़रई मुल्क है। यूक्रेन ऐं हितां असीं कणिक था घुरायूं, काइके ज़रई मुल्क है भाई, पटाटा ऐं हुतां स्मगल थी अचनि था टमाटा बसर, त काइके ज़रई मुल्क है फिर। जी हा, हाणे त छाकाणि त खाइण वारा वात एतिरा थी विया आहिनि, अगरि 28 करोड़ वात आहिनि त 28 करोड़ जा पेट भरण बि त अगरि पिसो बि हुजे माण्हुनि वटि, तव्हां किथां, त इहे जेके रियल इशूज़ आहिनि त भई पॉपुलेशन कंट्रोल लाइ छा थो थिए, असांजे एग्रीकल्चर सेक्टर लाइ छा थो थिए, बाक़ी असीं ॿियनि ज़रूरी कमनि सां मसरूफ़ आहियूं।